असांजो मसलो ज़मीन जो हले थो। फिदा अलीगढ़ से ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण चाहे थो। उन्हीं असांजी ज़मीन ते अॻु में बि कब्ज़ो करे चुको आहे। वरी हाणे ॿी नई थिर ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई था त उहा पहिरियां असांजी माउ पीउ मां पोएं दफ़े बि तिरस्कार बि कयो हो। उन्हीं मां उनखे चयो जे असांखे कादी जी माप क़बूल न आहे। जेकॾहिं उनखे माफ़ करे त सरकारी टीम अचे उहा माफ़ करे ॾे। मुंहिंजी ज़मीन न विकली खण त उनजो को हिसो न आहे मुंहिंजो भईवाल बि आहे। मुंहिंजी ज़मीन 4 एकड़ 25 साल ज़मीन जो खातो आहे साईं। उहो हाणे कब्ज़ो करणु चाहे थो, मां हुनखे कब्ज़ो करणु नथो ॾियां। हलीम कदीर फिदा पाण आहे ना कादे जी मां बिल्कुलु ग़लति आहे। मुंहिंजी ज़मीन 4 एकड़ 25 साल ज़मीन उते फर्श पियो आहे, केरु खणी न आहे वियो साईं। उहा ज़मीन मूंखे मापे ॾियनि पंहिंजे रिकॉर्ड जे जेतिरी आहे मुंहिंजे में। बकाया जेकी ज़मीन आहे भली उहो वञी वठे। ज़मीन मुंहिंजी पूरी न आहे। ज़मीन मुंहिंजी 1 एकड़ 17 में खुटल आहे। हाणे साईं मुंहिंजे घर में पुलिस आई आहे। मुंहिंजी छोकिरी हिकिड़ी भेण नंढड़ी आहे, उहा ज़ेर इलाज कराची में आहे। कल उन खे छुटी थी आहे। डॉक्टरनि चयो आहे त का बि अहिड़ी टेंशन वारी ॻाल्हि इन जे साम्हूं न कयो। उन खे राति जी उल्टी आहे। पुलिस हाणे इलियास हिते आयो आहे। इलियास उन जी फरियाद ते आयो या पंहिंजे हिसाब सां आयो आहे। उहो आयो आहे त छोकिरी असांजी जीअं ॾिठी था त ॿाहिरि हकलूं हयूं था त छोकिरी असांजी वरी राति जी उल्टी आई आहे। जेकॾहिं असांजी छोकिरी खे कुझु थियो उन जा ज़िम्मेवार इहे 4 भाइर आहिनि। इहा दुनिया पूरी खे ख़बर त असांजी छोकिरी जी तबियत सफ़ा नासाद आहे। असां 3-4 दफ़ा रहीम्यार खणी वियाऊं। उतां बि असांखे लाइलाज करे कराची मोकिलियो अथनि। असां कराची वियाऊं। कल उतां छोकिरी मोटी आहे। उन चयो आहे त एहतियात कयो, अहिड़ी का बि ॻाल्हि हुजे जेकी ख़तरे जहिड़ी ॻाल्हि घर में न हुजे। पुलिस अॼु आई आहे, वाह वेला कई त छोकिरी असांजी खे वरी राति जी उल्टी थी पई आहे। अहिड़ी का फ़ैसिले जी ॻाल्हि थी आहे? फ़ैसिले जी ॻाल्हि मां उनखे चयो आहे त फ़ैसिलो करिणो थिए ॾियारी उते फ़ैसिलो कर या हाजी अब्दुल रज़ाक वटि कर। उहे उते अचण जे लाइ तयार बि न आहे। ज़मीन जी माफ़ करे ॾे मूंखे। मुंहिंजो खातो जेतिरो आहे मूंखे ज़मीन पूरी करे ॾे। का ॻाल्हि न आहे। उहो न ज़मीन मूंखे पूरी करे ॾिए थो न का फ़ैसिले में अचे थो। अॼु सुबुह जो मां हाजी अब्दुल रज़ाक वटि वियो आहियां। उनखे मां चयो त मूंसां इहो मसइलो हले थो, मुंहिंजी ख़ुदा करणु मदद कर। मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, यतीम आहियां। मुंहिंजे अॻियां कोई न आहे। उन फिदा सां राब्तो कयो आहे। चयो त तूं अचु, तूं मुंहिंजी रूबरा ॻाल्हियूं कर। जेकॾहिं तुंहिंजो खातो आहे, तुंहिंजी ज़मीन आहे, हीअ ॾियण लाइ तयारु आहे। बाक़ी तूं ज़बरदस्ती न कर। इन जी जेका ज़मीन ते अॻु में तूं कब्ज़ो कयो वेठो उहा ज़मीन ख़ाली कर। अॼु अब्दुल रज़ाक सां उहो वियो आहे, मिलियो आहे। सुभाणे 8 बजे जूं ॻाल्हियूं हुयूं उनजे बंगले ते। मां 20 मिंट थिया आहिनि घर पहुता त पुलिस अची वई आहे। असांखे हिकु परेशानी पुलिस जी, ॿियो पंहिंजी भेण जी परेशानी। इहा इन्हां दे यके बि मसले हलदे पन कई इंदे हक कोन थी असांजी ज़मीन च। ये मुंडला दे असांजे ॿारनि दे कढनी ओॾे असां को लॾायूं ने विढ़दे यका असांजे नाल जो पाणी ते आंदे पिछो न चोरी असांजे पुत्रनि दे कढ लगदे न विढ़दे असांजे पुत्र नाल ॿिया असांजा ज़ाती दुश्मन कोई बि कोन वे। फिदा हुसैन, अब्दुल कदीर, हलीम, गुलाम हुसैन। हुन जिथो आमदन नारा मरंदन मेरी धी बीमार है। उहे जिए भटो जिथो टपदे असां गॾु खणो। मेरी छोरी को झल्या ले कोई लगाम ॾे वणंदा बि कान्हे। असां ग़रीब माण्हू से असां मौत मार धंगे असां कोई बि नुक़सान थिए ज़िम्मेवारी 4 भेरा असां फ़ैसिला करण लाइ बि तयारु आहियूं। असां माफ़ करण लाइ बि तयारु आहियूं। वला बि असांजे दर ते पुलिस सां वला बि असां ते हिरासमेंट करंदे पर असांजा सरदार नादर अकमल ख़ान को इहो मुतालबा आहे त असां ॾिठा वञे मसइले को नज़र अंदाज़ न करे। असांजी छोकिरी मारपो थी। महिरबानी करे चौथी ज़मीन ते सही कब्ज़ा करें। 3 ज़मीन आगे जल्दी करे 8 मुड़ से 9 जरे ते मेरी खाते ते कब्ज़ा आइंदा। कोई को लगाम देवण ला है, कोई लगाम को देवण ला नहीं। असां को कोरट ज़मीन देगी, जेकॾहिं को कोरट ज़मीन देगी तू न स्टे ऑर्डर आया होसी। असां को वो खाता टुट वञे सारा खाता भी पए ना को असां को ऑर्डर दिखाए ना देवनी ना लाहनी। हां मखा असां को ब्लैकमेल की थी खड़े। जय जी फिदा हुसैन, गुलाम हुसैन, कदीर, हलीम असां को धमकिया ॾींदे मौत मार ज़मीन साडी खसी बैठे। असां नंढे भिरान यतीम आहिनि। मेरे असां को धक मार गए। मां सफ़ा लावेरा मेरी भेण बीमार पई अस्पताल। कल वली रहंदा आज के पुलिस न आई। पुलिस कोन पीछे मेरी भेण बेहोश थी गई है। रात ड्यूटी है। फिदा हुसैन आप मैं कोई लिहाज चवे पे तू मुझे पानी है, तुझो घर मुझे पानी है लगदो आ। मैं इन घिरी हूंदो तुझे लाइ तू मतलब कुछ न कोने। छो भला इलाज 6 साल इन तंग कंदो। असां बार 6 महीने तंग करंदा। यो फिदू केदे बारो करंदे असां क्या कीती वदुंदा। ज़मीन असां खसी बैठन। ज़मीन हर शइ माल रेत वो तंग की पन असां एक लेला जो निकले वो कढी वेंदन खसी वेंदन बाद खणंदन घर। छो भला असां को नादर खान अपील है असां इंसाफ करे वञे हक ॾे वञे। हुकूमत जेकी है नादर अकमल खान असां इंसाफ करे असां को ठाहे वञे असां फैसला किया वञे। पुलिस नहीं पे छोड़ंदी। पुलिस हुअण बि टाइम पे असांजे घर दे ॿाहिरो खड़ी है। पुलिस अपने देश ते खड़ी है ना असां ते कोई वादा है ना घाटा है। हाँ मखाद हूंदी विंगार बांधी पई है। असां फैसले करण लाइ बि तयार आहियूं। असां माफ़ करण लाइ बि तयार आहियूं। वला बि असां को एक पुलिस जे ज़रिए हिसाया वेंदे। अच्छा जाबिर माण्हू से कितले थी रासन के इंसाफ है मुल्क है ना याद या ऑफिसर छोड़ वञनि जान छोड़ वञनि ऑफिसर
एड़े इस्तीफा ॾेवण जे ग़रीबन को इंसाफ़ नहीं दे सकते ता एड़े ॾाढे मुड़सन ताईं ये कानून ग़रीबन लाइ हे सिर्फ़ ॾाढे लाइ कानून ॾे असां सरदार नाज़र अकमल खान अपील कंदे महिरबानी कर असां इंसाफ़ किता वञे असां ॿिए पासे किथे ई कान फैसला कर सरदार नाज़र अकमल खान ॾे ऐं हाजी अब्दुल रज़ाक खान ॾे फैसला करे